जी नाज़रीन, मेरापुर शहर में जेके खाधे पीते जा शयुनि जा अघ आहिनि उहे चोट चढ़ी विया आहिनि। उन हवाले सां जेके ॾियाड़ीदार मज़दूर आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां उन्हनि एहतिजाज हिकिड़ो पिणु कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन हवाले सां उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। 500 में का पूरी कान थी पई जेको आहे सो तमामु बेरोज़गारी थी वई आहे। 500 में 400 में छा आहे, कुझु ई कोन थो थिए पियो। अटो महांगो आहे, चीनी महांगी आहे, जेको बि आहे खंडु आहे, चांहि आहे, सभु महांगी आहे। सर इन गवर्नमेंट असांखे तबाह करे छॾियो, बर्बाद करे छॾिया। काॾे वञूं, एॾी महांगाई में असां काॾे वञूं। हर शइ महांगी आहे, का खाई नथा सघूं, न पी नथा सघूं। काॾे वञूं, कारोबार ई असांजो नथो थिए, केरु गिराक ई कोन थो अचे। सॼो ॾींहुं बुख ते वेही घर हलिया था वञूं। इहा आहे त बाबा असां परेशान आहियूं। मेरापुर डिस्ट्रिक्ट ज़िला निशोर फिरोज तालुका मेरापुर मेमन मार्केट में फर्नीचर पॉलिश जो कमु कंदा आहियूं। बेरोज़गारी एॾी आहे त हुनजी इंतिहा न आहे। अटो महांगो आहे, चीनी महांगी आहे, कहिड़ी शइ वठूं, हिकिड़ी शइ वठूं त ॿी खुटी थी वञे। महांगाई सफ़ा चोट चढ़ी पई आहे, अवाम परेशान लॻी पई आहे। 110 रुपया खंडु थी वई आहे, 280 रुपया गिहु थी वियो आहे। अपील इहा ई था कयूं त महांगाई जेतिरो थी सघे घटाई वञे, अवाम खे फैसिलिटी ॾी वञे। महांगाई साईं ॾाढी आहे। जेको आहे तो पहिरियों गुज़र सफ़र VIP थींदो, हाणे साईं ॾाढो मुश्किल आहे। महांगाई एॾी थी वई आहे जो हिकिड़ो वेलो खायूं था त 2 वेला वेहूं था साईं, अहिड़ो हिसाबु किताबु थी वियो आहे। पहिरियों हूंदो 80 रुपया पाव पकोड़ा मिलंदा, माना अहिड़े हिसाब सां जान थी ईंदो, सुठे तरीक़े सां कमकार हलंदो। हींअर घर हलाइण बि ॾाढो मुश्किल थी वियो आहे। हा पर महांगाई जेकी आहे न जाम आहे। महांगाई न माण्हू हर माण्हू जेको परेशान लॻो पियो आहे। बेरोज़गारी जेकी आहे न आम लॻी पई आहे ऐं माण्हू परेशान आहे। सम्झ ॻाल्हि, इन लाइ कुझु न कुझु अहिड़ो कमु कजे जंहिं ग़रीब माण्हू खे जेको आहे न रिलीफ मिले ऐं कुझु जेको रोज़गार मिले। जी नाज़रीन, तव्हां ॾियाड़ीदार मज़दूरनि जा ऐं दुकानदारनि जा वीचार ॿुधा। हुननि जो सिंध सरकार खे अपील कई आहे त जेकी आहे हथरादू महांगाई कई वई आहे उनखे फौरी तौरु हुकूमत नोटिस वठी उनखे रोकराए वञे। कैमरामैन रुज़वान कमर सां गॾु नौमान मेमन, सिंध TV न्यूज़, मेरापुर।